अच्छे लूण जो बतड़ ॻाढ़ो या लूण सिहत लाइ फ़ाइदेमंद हूंदो आहे। ॻाढ़ो लूण प्रोसेसिंग जे मुख़्तलिफ़ मरहलनि मां घटि गुज़ारियो वेंदो आहे, जंहिं सबबि इन में पोटेशियम, कैल्शियम ऐं मैग्नीशियम जहिड़ियूं केतिरियूं ई सिहत ॾींदड़ शयूं बरक़रार रहंदियूं आहिनि। ॻाढ़ो लूण असांजे मुल्क में खेवड़ा, वर्छा ऐं कालाबाग जे माॻनि वटां निकिरंदो आहे। असुलु हालत में मौजूदु हुजण सबबि हिन लूण जा केतिरा ई तिबी फ़ाइदा बि आहिनि। कब्ज़ जे मरीज़नि लाइ हीउ लूण वॾो काराइतो आहे। माहिर चवनि था त खाधो हज़म न थियण जी सूरत में हीउ लूण वॾा फोटा ख़ुश्क वारनि मिर्चनि खे हिक जेतिरी मिक़दार में मेटे हिक गिलास पाणीअ सां गॾु काढ़े नीम गरम पाणी पी छॾियो। इन सां बदहज़मीअ वारी शिकायत ख़तम थी वेंदी। जेकॾहिं ॻाढ़े लूण खे पीही छाणिजे ऐं 4 हिसा सिरह जो तेल मिलाए आङुर सां ॾंदनि ते हणिजे त ॾंदनि ऐं महारनि जी तकलीफ़ मां छुटकारो मिलंदो। हीउ लूण रत जी गर्दिश खे कंट्रोल में रखंदो आहे ऐं जिस्मानी उज़वनि खे सेहतमंद बणाईंदो आहे। रत जे खुलियनि में मौजूदु मादनियात खे जज़ब करण जे हवाले सां बि मददगार साबित थींदो आहे। ब्लड प्रेशर तवाज़ुन में रहंदो आहे। वज़न घटाइण जे ख़्वाहिशमंद माण्हुनि खे भी लूण इस्तेमाल करणु घुर्जे, छो त जिस्म में मादनियात जो तवाज़ुन बरक़रार रहंदो त वाधू चर्बी भी ख़तम थी वेंदी। जेकॾहिं को चमड़ीअ जी एलर्जीअ में मुब्तला आहे, उन लाइ बि ॻाढ़ो लूण फ़ाइदेमंद आहे। उन खे रुगो मुतासिर जाइ ते लॻाइजे ऐं पोइ मसइलनि मां जिंद आजी थी वेंदी।